ॿ बि वयूं त छह बि वयूं, मतिलबु त कुझु बि कोन रहियो ऐं सभु कुझु नाश थी वियो। ॿ जेके हुयूं उहे बि वयूं त छह बि वयूं, माना कुझु बि हासिलु कोन थियो, जेकी हो मगे उहो बि वियो। ॿ थाऊं ठड़कंदा ई रहंदा आहिनि। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंजी माना कुझु हिन रीति करे सघिजे थी त जिते बि जंहिं घर में भाती रहंदा त उहे पाण में कंहिं न कंहिं ॻाल्हि तां तिखा मिठा बि ज़रूरु थींदा। हिकिड़े खे हिकु ॻाल्हि सुठी लॻंदी त उन जी तारीफ़ कंदो, ॿिए खे अगरि उन जी ॻाल्हि न वणी या साम्हूं वारो ॻाल्हि कंदड़ जी ॻाल्हि मां को ऐब या नुक्ताचीनी उन ते कंदो त उहो उनखे बुरो लॻंदो। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि तां माण्हू पाण में तिखा मिठा थींदा आहिनि। माण्हू एतिरे क़दुरु बि थी वेंदो आहे जो जहिड़ो कारण बि बणिजी वेंदो आहे। ॿधी खे गाह, ॿधी खे पाणी, मतिलबु त माल खे घर में ॿधी उते जो खाधो या पाणी ॾिजे त उहो बहितरु आहे। ॿ भाइर टियों लेखो, हीअ हिकु चवणी आहे, माना कारोबार ऐं ॾेथी लेथी वारे कम में ॿिनि सगन भाइरनि विच में बि लेखो चोखो ऐं हिसाबु करणु ज़रूरी आहे। तॾहिं ईअं चवंदा आहिनि त ॿ भाइर टियों लेखो। बनियूं ऐं वनियूं कंहिंजूं बि न खसिजनि। दोस्तो हीअ हिकु चवणी आहे जंहिंजी माना कुझु हिन रीति आहे त बनियूं यानी ज़मीन, वनियूं यानी ज़ालूं सभु कंहिंजूं सलामत हुजनि, उन्हनि ते अखि बि न खणिजे, छो त इन में ई इंसानियत आहे। बचनि जे वात मां घिरा कढी ॾियणु ॾुखियो आहे, यानी पंहिंजी कमाई जेका माण्हू पंहिंजे बचनि लाइ थो कमाए उन मां कढी ॾियणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। के माण्हू अहिड़ा ख़ुदा तरस हूंदा आहिनि जिन खे पंहिंजे बचनि जो ख़्यालु हूंदो आहे, पर उन्हनि लाइ जेको थोरो घणो हूंदो आहे उन मां बि कोशिशि करे ॿियनि खे खाराइण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं इहो सोचे करे त ओसे पासे में माण्हू बुखिया आहिनि या उहे पुॼत वारा कोन्हे, ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, सो पंहिंजे बचनि जे वात जो जेको निवालो हूंदो आहे उन मां बि उन्हनि खे कुझु न कुझु ॾींदा आहिनि। अहिड़ा बि सखी माण्हू पिया आहिनि। ॿॿरनि खां बि कॾहिं ॿेर मिलिया, हीअ बि हिकु पहाको आहे ऐं हिकु हक़ीक़त तरफ़ ध्यानु छिकायल आहे त जंहिं मां जंहिं कम जी उमेद ऐं आसरो हुजे त उन में ई रखिजे, ॿिए में न रखिजे, छो त ईअं करण सां उहो कमु कोन थींदो। सो इन ॻाल्हि खे ॿॿरनि खां ॿेर घुरण सां भेटियो वियो आहे। जी चवंदा त मिया तूं त ॿॿरनि खां बि ॿेर घुरी। ॿुॾणो आहे त पोइ पाणी ॾिसबो जा। सिंधी में चवंदा आहिनि जेकॾहिं माण्हू खे शर्म ऐं हया आहे त पोइ उन लाइ ॿुॾी मरण लाइ गिलास ई काफ़ी आहे। जे शर्म हुजनि त गिलास पाणी में कर ॿुॾी वञी मरी। मतिलबु जेकॾहिं को माण्हू सोचे थो त मूंखे हरू भरू पंहिंजो नुक़सानु करिणो आहे या ॿिए जो करिणो आहे त पोइ हुन में को बि शर्म या आर महसूसु कोन कंदो आहे त ॿ ॿुॾणो आहे त ॿुॾणो आहे बसि। का धूड़ पाइणी आहे मुंहं में त पाइणी आहे। को माण्हू वञी हरू भरू खॾ में किरंदो त हुनखे केरु चवंदो, मिटी खणी पंहिंजे मथे में विझंदो हुनखे केरु चवंदो।